नाज़िन करप्शन का पाक मुआशरे के सिरे हेठ एंटी करप्शन के आलमी ॾींहं के सिलसिले में नवाबशाह में अस्पताल रोड का कैफे शिराज चौक ताईं रैली कढी वई। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे एके डाहिरी। करप्शन के खात्मे वारे आलमी ॾियारे के मौके ते डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन शहीद बेनज़ीराबाद मीर नादिर अली अबड़ो और वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी की अगवानी में DC हाई स्कूल का कैफे शिराज चौक ताईं एक वडी रैली कढी वई, जैमें मुख्तलिफ़ खातन के आफिसरन, समाजी तंजीमुन के नुमाइंदन, सहाफ़िन, शहरन, कॉलेज और स्कूलन के शागिर्दन और उस्तादन वडे तादाद में शिरकत कई। उन मौके ते रैली में शरीक आफिसरन और उस्तादन आवाज़ TV से ॻाल्हाईंदे चयो त नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद ऐं सांगड़ ऐं माशाअल्लाह उते भी तमाम सुठियूं रैलियूं निकिरनि पियूं। मुझे सर्किल आफिसरन की अगवानी में ये असांजी मरकज़ी रैली आहे, जैमें माशाअल्लाह मां वॾो थोराइतो आहियां नवाबशाह वासिन जो, जेके हर साल मूंसां सहकार कंदा आहिनि ऐं हेॾी वॾी रैलीअ में शिरकत करे मुंहिंजो मान मथाऊं कंदा आहिनि ऐं करप्शन के ख़िलाफ़ जिहाद करण में अॻभरा रहंदा अचन पिया ऐं रहंदा इंशाअल्लाह। असांजा उस्ताद, असांजा शागिर्द ऐं असांजा जेके ऑफिस जो अमलो आहे सब हिन रैलीअ में शिरकत करे इहो दुनिया ताईं पैगाम पहुचायूं था त करप्शन जेका है वो हिकिड़ो वॾो नासूर आहे, उनखे ख़त्म करण लाइ असां इन जिदोजहद में ऐं इन खे ख़त्म करण में असांजो बहितर खां बहितर किरदारु रहंदो। असां नंढनि ॿारनि खे या जेके सिविल सोसाइटी जा जेके भी माण्हू आहिनि उन्हनि खे इहो असां पैगाम ॾियण था चाहियूं त करप्शन हिकिड़ो नासूर आहे। तव्हां असां गॾिजी जॾहिं करप्शन के ख़िलाफ़ निकिरंदासीं त इंशाअल्लाह ताला इन करप्शन के असां ख़त्म कंदासीं। करप्शन एक वो नासूर है जो इंसान की ज़ात तठा बिल उनके जो सो हटी करे पर पूरे मुआशरे के जो सो तबाह करे छॾींदो आहे। ही हिकु उॾई आहे, सो इन जे लाइ खुदारा इनके प्रैक्टिकलाइज़ जो तो कयो वञे ताकि जेको हिन से असांजा इदारा जेके इन करप्शन में शफ़ाफ थियो। करप्शन के खिलाफ़ इन नासूर के खिलाफ़ या अज़ीम रैली ऐं सॼे सिंध में असां थोराइता आहियूं मीर नादिर अबड़ो साहब जा। अॼु इन रैली में हर साल की तरह से पूरो शहर हर तबके जो मानू इन नासूर के लिए निकतो आहे। जो करप्शन जो नासूर आहे असांजे मुआशरे में तमाम घणो वधी वियो आहे। इन लाइ जेकॾहिं उपाय न वरिता वेंदा त अञा असां लाइ वधीक ख़तरनाक थींदो। जेके भी वास्तेदार माण्हू आहिनि उनखे चवंदुसि त पंहिंजे डिपार्टमेंट में नज़र रखनि, जिथे जिथे करप्शन हुजे उन निशानी कर त जीअं असांजे अॻिते हली मुआशरो असांजे लाइ बहितर थी सघे। करप्शन हटाइण हिकिड़े वस जी ॻाल्हि न आहे ऐं सभु असां मिली करे जुली करे इंशाअल्लाह इन करप्शन खे ख़त्मु आणींदासीं। ऐं हीअ जेको सो असांजे असेसमेंट जो डे आहे ऐं असांखे अॼोके ॾींहं ते इहो वचन करिणो आहे त असां जेको उते जेके ज़िम्मेवारियूं सौंपियल आहिनि उन्हनि खे बेहतर नमूने से असीं सरअंजाम ॾींदासूं। वक्तन फ़वक्तन जो लोगों में शऊर होना चाहिए, बल्कि तालीमी इदारों में भी जुल्फाना इस सिलसिले को शऊर बेदार किया जाए, बच्चों को पढ़ाया जाए कि करप्शन जुल्फे नहीं होनी चाहिए। मतलब असांजे मुल्क में जो है वधंदड़ जो करप्शन आहे ही हिकिड़ो नासूर आहे, इनके ख़त्म थियणु खपे। मुल्क में जीअं त करप्शन जो तमाम घणो नासूर फैलिजे पियो, उनखे ख़त्म करण लाइ असां नई नस्ल में हिकिड़ो पैगाम ॾियण था चाहियूं इन शइ खे न हुअणु घुरिजे ऐं मुल्क खे इन करप्शन खां पाक थियणु घुरिजे। करप्शन मिटायो मुल्क बचायो। अॼु इन सिलसिले में असां पूरे रीजन शहीद बेनज़ीराबाद के तरफ़ां ऐं ख़ासि तौर सचल सरमस पोस्ट ग्रेजुएट कॉलेज तरफ़ां नुमाइंदगी कंदे अॼु पहुता आहियूं त जीअं करप्शन ख़त्म कई वञे। ही नासूर जेको असांजे जड़नि में फैलियल आहे, असांजे औलाद में, असांजे इदारनि में, उन ख़त्म कयो वञे। रैली ते शहर के मुख्तलिफ़ रस्तन तां गुज़रण वक्त शहरन ऐं ताजरन पारां मीर नादिर अली अबड़ो ऐं ॿियनि अॻवाननि ते गुलनि जी वर्खा करे गुलनि जा हार पाराया। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK डायरी, आवाज़ TV न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।